पाकिस्तान हासिल करने के लिए हमने बहुत कुर्बानी की है, मगर हमें पाकिस्तान को कायम रखने के लिए अभी और कुर्बानी करना होगी। 14 अगस्त थी, पर एक ख्वाब असांजे बुजुर्गन भी ॾिठो हुयो। ही मुक़द्दस ख्वाब एक अहिड़े वतन जो हुयो जंहिंमें हिकु आज़ाद क़ौम पंहिंजी मर्ज़ीअ सां ज़िंदगी गुज़ारे सघे। क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जंहिं जमहूरी मुल्क जो ख्वाब ॾिठो हुयो, सो ख्वाब अञा ताईं अधूरो थो लॻे। मुल्क में बेरोज़गारी, दहशतगर्दी, महांगाई, गुरबत, बुख ऐं बदहालीअ खे ख़तमु करण जे लाइ असांखे तमामु घणे कम करण जी ज़रूरत आहे। पंहिंजी आज़ादीअ खां पोइ असांजो वतन अज़ीज़ तमामु घणनि मुश्किलातुनि सां मुहाॾो अटकायो। पाकिस्तान खे मज़बूत तहफ़ुज़ जी ज़रूरत आहे। इन करे तालीम, सिहत ऐं अवाम जी भलाई वारा कम घणे भाङे रुकिजी विया आहिनि। बदकिस्मतीअ सां पाड़ेसरी मुल्क जे भेट में असांजो वतन अज़ीज़ थोरे ई अरसे में पंहिंजी पुरखलूस क़यादत खां बि महरूम थी वियो, जेका तहरीक पाकिस्तान जी रूह रवां हुई। क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जा जानशीं बि सियासी सब्र जो मुज़ाहिरो न करे सघिया। इन करे आहिस्ते आहिस्ते मुल्क मां जमहूरियत ख़तमु थींदी वई। अधु सदीअ जो सफ़र कंहिं बि मुल्क ऐं क़ौम जे लाइ घटि नाहे हूंदो, जिथे ॿियूं क़ौमूं तरक़ीअ जे बुलंदियुनि ताईं पहुची वयूं। इस मुल्क पाकिस्तान में अपनी अपनी इबादतगाहों, मस्जिदों या मंदिरों में जाने के लिए आपका मजहब क्या है, जात क्या है, कौम क्या है, इसका हुकूमत के मामलात से कोई ताल्लुक नहीं। पंहिंजे यादगार ख़िताब में क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना पंहिंजी क़ौम जे लाइ इंसाफ़, बर्दाश्त, भाईचारे जा बग़ैर कंहिं फ़र्क़ जे उसूल ॿुधाया। क़याम पाकिस्तान जी जिदोजहद में हिसो वठण जे लाइ हिजरत करण ऐं क़ुर्बानी ॾियण वारनि लखें मुसलमाननि जे ज़हननि में मुआशिरे में अदल ऐं इंसाफ़ क़ाइमु करण जो तसव्वुर ॾिनो। पोइ कहिड़ो सबबु हुयो जो 78 सालनि जे गुज़रे वञण खां पोइ बि अदल इंसाफ़ क़ाइमु न करे सघियासीं? छा असीं हिन रस्ते तां हटी वियासीं जंहिं मंज़िल ते पहुचण जो ख़्वाब असांजे बुज़ुर्गनि ॾिठो हुयो? वतन अज़ीज़ खे गुज़िरियल 78 सालनि में केतिरियूं मुश्किलातूं आयूं जंहिं मां असीं सुरख़रू थी निकिरूं। मसला त साॻिया ई आहिनि जेकी 78 साल पहिरियां खां ई मौजूदु आहिनि, पर असांखे कुझु नवनि मसइलनि ते बि सोचणो ऐं समुझणो पवंदो, जंहिंमें तवानाई जो बहरान, महांगाई, बुख, बदहाली, दहशतगर्दीअ जो ख़ात्मो, तकिड़े इंसाफ़ जे फ़राहमीअ जे लाइ कोशिशूं वठणु घुरिजनि। पाकिस्तान जी बक़ा, तरक्की ऐं ख़ुशहाली जो वाहिद हल जमहूरियत ऐं अहिड़ी पुरखलूस क़यादत जी ज़रूरत आहे जेका पंहिंजी पुरखलूस सलाहियतुनि सां अमन, बर्दाश्त, रवादारी, भाईचारो क़ाइमु करण जे लाइ बहितर क़दम खणे। जहिड़ी तरह शाइर मशरिक़ अल्लामा इक़बाल फरमायो आहे, निशान यही है ज़माने में जिंदा कौमों का कि सुबह शाम बोलती हैं उनकी तकदीरें। पाकिस्तान